आम सिंधी में अक्सर हिकिड़ी रिवायत है त पोइ जेकॾहिं का न्याणी आहे उनखे पाण भेण करे वठंदा आहियूं। जेकॾहिं का औरत को सुठो कमु करे पई, जेकॾहिं असांजी दिलि वटां कमु थियो त हुनखे माउ करे वठंदा आहियूं। जेकॾहिं 10 दोस्त हूंदा, असांजा 12 दोस्त हूंदा, चवंदा सभु मुंहिंजा भाइर आहिनि, ठीकु आहे। 100 छोकिरियूं मूंसां गॾु पढ़ंदियूं, मुंहिंजे फ्रेंड सर्किल में हूंदियूं, चवंदा इहे असांजियूं भेणियूं आहिनि। ईअं आहे न। ॾिसो, असां हिन काइनात में, समूरी काइनात में असां समूरनि औरतुनि खे माउ चई सघूं था, समूरनि छोकिरनि खे पाण भाउ भेण भाउ चई सघूं था, समूरनि छोकिरनि खे पाण भेणियूं चई सघूं था। पर हिन समूरी काइनात हिकिड़ी अहिड़ी हस्ती आहे जंहिंखे पाण असां हिकिड़ो ई लक़ब ॾियूं था। हालांकि असां उस्ताद, हर के ॿार खे उस्ताद चई सघूं था, हर के माण्हू खे उस्ताद चई सघूं था, हर को माण्हू डॉक्टर थी सघे थो, हर को माण्हू इंजीनियर थी सघे थो। पर हिकु शख़्सियत अहिड़ी आहे जेका जंहिंजो जेको वज़न आहे, जेको तवाज़ुन आहे, जेका ॻाल्हि आहे, उहा समूरी काइनात जे वज़न खां तमामु घणी वज़नाइती आहे। उन जेको पहलू आहे, उन जेको पलू आहे, उहो समाज ते, हिन काइनात ते तमामु वॾो वज़नी आहे। उहा हस्ती आहे तव्हांजो पीउ, असां सभिनी जो वालिद। तव्हां कॾहिं ॾिठो आहे त कॾहिं कंहिं माण्हू चयोजे त ही समूरा मुंहिंजा पीअर आहिनि? ईअं पाण चई कोन था सघूं, छो जो पीउ पीउ हूंदो आहे। अक्सर शागिर्दनि खे लॻंदो आहे त बाबा त मुंहिंजी ॻाल्हि जो जवाब ई कोन ॾिनो, मूं बाबा खे ई ॻाल्हि चई, बाबा ॾिसी करे इग्नोर करे वियो, ठीकु आहे। मूं बाबा खां को सवाल कयो, हुन मूंखे जवाब ई कोन ॾिनो। मां तव्हांखे अहिड़ो पंहिंजो किसो थो ॿुधायां। जंहिं वक़्तु मूं पहिरियों चकर अख़बार में कालम लिखियो त ख़ुशि थियो होसि, मूं सोचियो त मुंहिंजो वाल साहिबु मूंखां वधीक ख़ुशि थींदो। इहा ॻाल्हि ज़हन में रखी करे पंहिंजे वाल साहिब खे कालम ॾेखारियो त बाबा, ज़िंदगी में पहिरियों भेरो मुंहिंजी तस्वीर शाया थी आहे हिलाल पाकिस्तान अख़बार में, ॾिस। मुंहिंजे वाल साहिबु ॾिसी करे ऐं इग्नोर करे छॾियो, नो कमेंट्स, ठीकु आहे। ऐं इमोशनलेस फेस, न को खिलियो, न को मुस्कुरायो। मूं सम्झो त इहा बाबा जी ॻाल्हि कोन वणी ऐं डिसअपॉइंट थी वियुसि, दिलि शिकस्ता थी वियुसि। पर मूंखे मज़ो तॾहिं आयो जॾहिं आउं पंहिंजे वालिद जे फ्रेंड सर्कल में हर हिकु माण्हू खे इहो चवंदे ॾिठो त तुंहिंजे वालिद साहिबु असांखे ॿुधायो आहे वॾे फ़ख्र सां, वॾे ख़ुशी सां त तूं अख़बार में शाया थियो आहीं, तुंहिंजो फोटो शाया थियो आहे, तुंहिंजो नालो शाया थियो आहे। त वालिद हिकिड़ी उहा शइ हूंदी आहे बेटा, त तव्हां समूरी ज़िंदगी में, समूरी तव्हांजी ज़िंदगी हुजे, सॼी हयाती हुजे, उन सॼी हयाती में तव्हां सां कुझु कुझु ॻाल्हियुनि जो खुली करे न ॻाल्हाईंदो आहे। तव्हांजी ज़िंदगी मां लफ़्ज़ काश ख़तमु कंदड़ हस्ती आहे, ऐं तव्हांखे कॾहिं बि न किराइण वारी हस्ती आहे, तव्हांखे कॾहिं बि न झुकाइण वारी हस्ती आहे। पीउ पीउ आहे। हिकिड़ी ॻाल्हि आहे, पीउ वटि कंप्रोमाइज़ जो को ऑप्शन ई कोन्हे, उहो कंप्रोमाइज़ न कंदो। मां कॾहिं कॾहिं कंप्रोमाइज़ करे वेंदी आहे, ठीकु आहे, बचो आहे। पीउ जेकॾहिं पंहिंजी ज़िद ते आयो, उहो चवंदो छोकिरो मुंहिंजो मानी बि कोन खाईंदो, अंदरि वेठो हूंदो। मां ज़िद ते आई, चवंदी पंहिंजो बचो आहे, भला मानी खाराईंदासीं। पीउ पीउ हूंदो आहे। पीउ कहिड़े बि शइ ते कंप्रोमाइज़ न कंदो। हालांकि असांखे घणे क़दुरु उन जूं ॻाल्हियूं, उन जूं शयूं, उन जा चयल फ़ैसिला, कयल फ़ैसिला ऐं चयल गुफ़्ता असांखे ग़लति लॻंदा आहिनि, ज़रूरु लॻंदा आहिनि। पर वक़्त खां पोइ असांखे ख़बर पवंदी आहे त हुन सही कयो हो। मूं हिकिड़े हंधि पढ़ियो आहे त पीउ सिज जी मानंद हूंदो आहे। जेकॾहिं आहे त रोशनी ऐं तपिश तमामु घणी आहे, पर जेकॾहिं न आहे त अंधेरो आहे ऐं थधि तमामु घणी आहे। पीउ जो क़दुरु कयो। तव्हांजी ज़िंदगी में वरी वॾो किरदारु जेकॾहिं माउ जो आहे त उन खां वधीक ऐं 1000 गुना वधीक किरदारु पीउ जो हुजणु घुरिजे। हर वालिदैन खे बि इहो घुरिजे त हू पंहिंजे बचनि सां स्पेशली दोस्ताणो रवैयो रखनि ऐं दोस्ती कनि। तव्हां सभिनी जा बहितरीन दोस्त तव्हांजा वालिदैन, ख़ासि करे तव्हांजो पीउ आहे। तव्हां उन्हनि सां वेहो, उन सां वक़्तु गुज़ारियो। हू तव्हांजी सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अंडरस्टैंडिंग चाहिनि था, अटेंशन चाहिनि था। तव्हां हुन सां वेही करे वक़्तु गुज़ारियो, तव्हां हुन सां गुफ़्तगू कयो, तव्हां हुन सां कचहरियूं कयो, तव्हां आउटिंग कयो हिननि सां। तव्हां हुनखे बाइक ते वठी वञो, तव्हां हुनखे ॿाहिरि घुमाए फिरायो, तव्हां लाइ शयूं पचाए पेश कयो, तव्हां हुनखे गिफ्ट्स ॾियो, तव्हां हुन सां वेही करे वक़्तु गुज़ारियो। छो जो यानी कि जिन वटि इहे हस्तियूं न आहिनि त उन्हनि खे तमामु घणो इमोशनल सिस्टम लॻंदो आहे, ठीकु आहे। पोइ तव्हांखे पल भर में लॻंदो त हिकिड़ो हवा जो को झोको हो या हिकिड़ो को ख़्यालु हो जेको ॿ टे साल पहिरीं फिल्म जे सीन वांगुरु पे हलियो, हाणे उहे शयूं कोन्हनि, ठीकु आहे। त हिन ॻाल्हि ते ई त तोखे ॻोल्हे थकी पियो आहियां, तूं ई आवाज़ ॾे किथे आहीं, ठीकु आहे। सो इहे जेके शयूं आहिनि इमोशनल, वालिद वालिद हूंदो आहे, पीउ पीउ हूंदो आहे। पीउ जहिड़ी हस्ती हिन काइनात में, हिन सरज़मीन ते ॿी का बि कोन्हे। छो त पीउ
अकेली हस्ती आहे, माइरूं थी पवंदियूं, ठीकु आहे। जेकॾहिं हिकिड़ी माउ गुज़ारे वञे त जे तव्हांखे जनमियो त आहे, ठीकु आहे, पीउ खणी ॿी शादी कंदो, ॿी माउ बि अची वेंदी, ॿिया भाउ भेण बि थींदा, पर पीउ पीउ आहे। सो हीउ जेको प्यारु आहे, ऐं तव्हांजे समूरनि वालदेन जे नाले कयां थो। अॼु ई पंहिंजे वालदेन खे भाकुर पाए पहिरें पई ऐं उन्हनि खे ख़ुशि कयो ऐं उन्हनि खे गिफ्ट्स ॾियो ऐं उन्हनि खे उन सां गॾु वेही करे वक़्तु गुज़ारियो, उन सां कचेरी जो मौक़ो हासिलु कयो, उन सां ख़ुशगवार लम्हात गुज़ारियो, छो त पीउ पीउ आहे। वॾी महिरबानी।